शांति आने सां बाबा खे यादि था करो। मां आत्मा वृत्ति जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करे मन में कोई भी ॻाल्हि जो बाबा खे ॿुधाए छॾो। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जे चवण द्वारा चवनि था मीठी मीठी बार बाबा चवनि था कि हाणे सदा शुद्ध संकल्प करो। असां आत्माउनि जा जेका संकल्प हूंदा आहिनि न, वीचार, उहे ॾाढा शुद्ध हुजणा। सत्युग में असांजा जेका वीचार हूंदा हुया, हुन वीचार जे शुद्ध विचारनि जे अनुसार ई जीवन हलंदो आहे न। त हुते जेका वीचार हूंदा न, हुननि जो बुरा त वीचार हूंदा ई न हुया, सुठा बि हूंदा हुया त लेप शेप न चढ़ंदो हुयो आत्मा जे मथां। उहे वीचारनि जे अनुसार जो कर्म कंदा आहियूं न, हुनजो लेप शेप न चढ़ंदो। सुठा ई कर्म कंदा आहियूं, लेकिन द्वापर युग खां असांजा वीचार न विकारनि जे वश थी करे असां कॾहिं कॾहिं वीचार संकल्प कंदा आहियूं, बुराइनि जे वश थी करे, या फालतू वीचार जेका हूंदा आहिनि, बुरा वीचार, फालतू वीचार, विकारी वीचार, संकल्प जेके चइबो आहे। त हुनजे कारण न असांजी आत्मा जे मथां लेप शेप चढ़ंदी वेंदी। विचारनि जे कारण बि प्लस जो वीचार हूंदा आहिनि हुनमें जेको कर्म कंदा आहियूं न, हुनजे कारण बि बाबा त चईंदा आहिनि कि पहिरियों त कोशिश करो कि असांजे मन में भले बुरा या विकारी या कहिड़ा बि वीचार अचनि, कर्मनि में न लाहिणो। त जॾहिं कर्मनि में तव्हां कंट्रोल करे छॾो त वीचारनि खे ख़तमु करो, हुनजी बि ख़ुदि में शक्ति धारण करो। त तॾहिं द्वापर युग खां असांजे जीवन में असांजी आत्मा जे मथां लेप शेप चढ़णु शुरू थी। जेका बि सम्झो माण्हू कंदा आहिनि कि मां हिनजे लाइ कंहिंजी सोच एॾी पावरफुल हूंदी आहे कि कोई कंहिंजे लाइ बुरो सोचदो आहे न, उहो थी वेंदो। त हुनजो बि पाप असांजे मथां चढ़ंदो। असां त ख़ुशि थींदा आहियूं, पर ठीकु आहे, हुन त बुरो कई, लेकिन असां बि त बुरो सोचियो, हुनजो बुरो थी वियो, हिसाब किताब छुट्टो थी वियो न, पोइ ॻाल्हि ई ख़तम। पोइ तव्हां सोचियो न उहो सोचियो, लेकिन पोइ बि सोचदा रहंदा आहिनि। पोइ कंहिंखे पतो लॻो हा हिन तुंहिंजे लाइ ईअं सोचियो, ईअं ॿुधाए थो असांखे, भले तव्हां करो न, लेकिन तव्हां सोचदा आहियो एॾी पावरफुल सोच सां कंहिंजो बुरो कंदा हो, त हुनजो बि असांजे मथां लेप शेप चढ़ंदो आहे। चलो हुन कयो या तव्हां बि कयो त बराबरि थी वियो, उहो त छॾी छॾो न। त अॼु बाबा असांखे चए थो कि हाणे हिन ते बि ध्यानु ॾियो। माण्हू जोश में अची करे कुझु बि कंहिंजे लाइ बुरो चई छॾंदो आहे, सोचदो आहे, कंदो आहे, लेकिन हिनजो परिणाम ॾाढो भुगतणो पवंदो आहे। जेका माण्हू तव्हां पंहिंजे परिवार वारनि सां जेको बि खानदान चईंदा आहिनि माण्हू, चाहे तव्हांजे पीअर घर हुजे या ससुर घर, जो माण्हू असांजे कनेक्शन में आहिनि न, असां ई हिकु आत्मा हिक ॿिए सां बुरो कंदा आहियूं या सुठो कंदा आहियूं। त असांजे जीवन में जेको बि दुख सुख ईंदो आहे न, उहा असां सां गॾु जेकी आत्मायूं हूंदियूं न, उन्हनि जी सोच अनुसार, उन्हनि जे चइणो कर्म अनुसार ई हूंदो आहे, छोकी असांजे हिसाब किताब। हाणे कोई ॿिए देश में, कोई ॿिए शहर में हिकदमि अनजान माण्हू तव्हांजे लाइ बुरो छो सोचंदो? त तव्हां जंहिंसां गॾु था रहो था, जंहिंसां गॾु था कनेक्शन में अचो था, हुननि सां ई तव्हां ॻाल्हायो था, करो था, त अगरि तव्हां सोचंदो न, अगरि तव्हांखे कुझु बुरो थिए थो या थिए, त तव्हांखे सम्झ में अची वेंदो, हा मां फलानी खे ईअं चयो हुयो, हुन सां मां बि ईअं कयो हुयो त मूंसां गॾु ईअं थी।
त ॿियो कोई न आहे, या असां ई हिक ॿिए जे लाइ सुठो बुरो सोचदा आहियूं, चवंदा आहियूं, कंदा आहियूं, ये थींदो। त बाबा चए थो कि हाणे असांजी सोच खे हिनजो बि अभ्यास करो कि असांजी व्यर्थ संकल्प, बुरा संकल्प, विकारी संकल्प न हन। परमात्मा जी याद उनजे लाइ छा कयो, तव्हां जेको बि सुठो सुठो रोज ॿुधंदा आहियो न, हुनखे मन में वीचार कंदा। अगरि तव्हांजे घर में मायूं कम करण ईंदियूं हूंदियूं त तव्हां सॼो ॾींहुं ॾिसो, सॼे ॾींहं में ज्यादा समय तव्हां कंहिंजे लाइ था सोचो, हुन मायुनि जे लाइ सोचदा आहियो। कॾहिं ईंदी हुनजे लाइ भरोसे सभु कमु पियो हूंदो, पोइ अची करे हू करे वेंदी आहे, हुन सां बि संतुष्ट न थींदा आहियो। उहे बाबा चए थो पोइ माण्हू ॿारनि जे लाइ या जंहिंजे लाइ बि घर गृहस्थी में जो बि कुझु कमु कंदो हूंदो, कोशिश करे असांखे सभिनि सां संतुष्ट रहणो, कोशिश करे असांखे कंहिंजे लाइ व्यर्थ न सोचणो। ऐं इहा जेका घर में मायूं ईंदियूं आहिनि, वो बि ॾिसो अलाए कहिड़े वीचार सां, उहो त ख़ुदि जे कमाइण जे लाइ जो कुझु बि कंदियूं आहिनि, असां सॼो उन्हनि जे मथां डिपेंडेंट हूंदा आहियूं। ईअं अगरि तव्हां ॿिए कंहिंजे भरोसे बि तव्हां हलो था पंहिंजी गृहस्थी या धंधो वग़ैरह लाइ, त कोशिश करे अगरि असांजा ज्यादा वीचार था हलनि त हुनखे घटि करो। भले कमु ख़ुदि करो, तव्हां कमु कंदा न उहो जल्दी थी वेंदो। असां करूं कुझु नथा, लेकिन सॼो ॾींहुं कीअं थो वञे, ये सोचण ऐं सोच, माण्हू जॾहिं सोचदो आहे न ईअं त हुन सां आत्मा जी शक्ति ख़तम थी वेंदी आहे। असां फालतू सोचण में पंहिंजी शक्ति छो था ख़तम करूं, आत्मा जी शक्ति बि ख़तम थी थिए। हुन माइनि खे पैसा ॾियो था, उहो बि ख़र्च थो थिए, शरीर बि वेठा हूंदव, ज्यादा कम न कंदव त शरीर बि वेठे वेठे बीमार थी वेंदो आहे। केॾा सारा ग़लति आहे। जेका सिर्फ़ असां ख़ुदि ई कमु करूं, पैसा बि बची वेंदा, असांजा वीचार बि बची वेंदा, असांजो शरीर बि हलंदो रहंदो। कमु करण में ज्यादा न हूंदो आहे, लेकिन माण्हू ज्यादा ॿियनि जे बारे में भरोसे में वेठो हूंदो आहे, सोचदो आहे न, त उहो समय वेस्ट थी वेंदो। उतरे सोचण में त आत्मा पंहिंजी शक्ति खे कम करण में यूज करे तो हुनजो फ़ाइदो बि आहे। छो कि विचार बि असांजो खज़ानो आहे। जेका असां विचार कंदा आहियूं न, जेको असां सोचदा आहियूं, इहा आत्मा जो खज़ानो आहे। असां पंहिंजे खज़ाने खे सुठी सोच में अगरि कढूं, सुठी सोच करे हुनखे ख़र्च करूं त उहो सुठो हुनसां फ़ाइदो बि थींदो। त भले ठीकु आहे, उहो कमु करणु अचनि थियूं, लेकिन उहो जीअं बि करे थी वञनि, ठीकु आहे, हुन सां संतुष्ट रहो। पोइ जेको बि बचियल आहे उहो तव्हां ठीकु करे छॾियो। अगरि तव्हांखे कराइणो ई आहे त हिन सां असांजा वीचार बचंदा आहिनि। विचार बचंदा न त तव्हांजी आत्मा में शक्ति रहंदी, हिन सां तव्हांजो सॼो ॾींहुं ॾाढो सुठो वेंदो। ईअं ई तव्हां सॼो ॾींहुं ॾिसो, चेक कजो असांजा सॼो ॾींहुं असांजी आत्मा जी शक्ति कहिड़े वीचारनि में ख़र्च थी थिए, कहिड़े वीचारनि में वञे थी। सुठे सुठे वीचारनि में पंहिंजी आत्मा जी शक्ति खे लॻाईंदव त हुन सां असांजी आत्मा जी शक्ति वधंदी आहे। ऐं ईअं उल्टो सुठो सोचण सां असांजी आत्मा जी शक्ति घटि थी वेंदी आहे। ॾिसो, अगरि असांखे ख़ुशी जी ॻाल्हि सोचूं, ख़ुशी जी ॻाल्हि सोचण सां छा थींदो, सोचदा आहियूं शरीर बि नचण लॻी वेंदो। मतलब हुन ख़ुशी जी ॻाल्हि में एतिरी शक्ति आहे, वो ख़ुशी जी ॻाल्हि मन सोचे त आत्मा खे एतिरी शक्ति आई कि वो पंहिंजी एॾी वॾी भारी शरीर खे बि नचाईंदी आहे। सोचो शरीर नचे कीअं थो, आत्मा एॾी नंढी जो नज़र बि नथी अचे, लेकिन आत्मा में जो संकल्प शक्ति आहे,
उन सुठो ख़ुशी जी ॻाल्हि सोचई त उन शक्ति आत्मा में एतिरी शक्ति आई कि वो पंहिंजे ना भाई शरीर खे बि नचाए थी सघे न। त बाबा चए थो हिन रीति ऐं असांजी सोच चाहे त असांजे शरीर खे हिकदमि बीमारी करे ॾींदी आहे, चाहे त असांजे बीमार शरीर खे बि ठीकु करे सघंदी। त सोचो तव्हां वटि केतिरी वॾी शक्ति अथव तव्हां सोचण जी, ऐं उनखे त सॼो ॾींहुं फालतू सोचण में था गवाए, फलाणो अहिड़ो आहे अहिड़ो आहे, ईअं न कंदो आहे ईअं न कंदो आहे ईअं अहिड़ो आहे, ऐं पुराणी जेकी बीती ॻाल्हियूं हुयूं उनमें ख़र्च था करो। तव्हां वटि पैसा आहिनि, अगरि तव्हां पंहिंजा पैसा फालतू ख़र्च कंदव या पुराणी कोई चीज खे ठीकु कराइण में लॻल हूंदव त वेस्ट थी आहे, पुराणी चीज थियण वारी न त हुनखे ठाहे पैसा ख़र्च करे छा फ़ाइदो, फालतू चीजुनि में पैसा वेस्ट कंदव छा फ़ाइदो। तंहिंखां सुठो त अहिड़ी चीज में पैसा लॻायो जंहिंसां तव्हांजो उनजी चीज वठण सां उन चीज खे यूज करण सां तव्हांजो फ़ाइदो थिए, तव्हांजी ॿी कमाई थिए, फ़ाइदो थिए या ॿी कमाई थिए जंहिंसां तव्हांजो कमु घटि थी वञे। त हूअं ई असां ईअं सोचूं, अहिड़ी सोच सोचूं, पुराणो त थी वियो जो थी वियो, हुनमें सोचे करे असां पंहिंजी सोच जो शक्ति जेकी खजानो हूंदो हुनखे वेस्ट छो करो। ठीकु आहे थी वियो, हाणे अॻियां छा करणो, ऐं अहिड़ो सोचो, अहिड़े कम में पंहिंजी सोच लॻायो जंहिंसां असांजो बि फ़ाइदो ॿियनि जो बि फ़ाइदो, जंहिंसां असांजी आत्मा में शक्ति अचे त असां हुन शक्ति खे ॿिए कम में बि लॻाए सघूं। इहे सुठो आहे। हिन करे बाबा चए थो सदा पंहिंजी सोच खे ठीकु रखो। द्वापर युग खां असां जो विकार बुराइनि जे वश थी करे असां सोच सोची आहे जिनजे कारण असांजे मथां पापनि जो बोझो चढ़ियो। विकल्प, विकल्प मतलब विकारी संकल्प, संकल्प विकारी संकल्प, हिनजे कारण असांजी आत्मा जे मथां विक्रम मतलब विकारनि जे वश थी करे जो कर्म कयो न हिनजो बोझो चढ़ी वियो। तो हुनखे ख़त्म करण लाइ असांखे बाबा खे यादि करणो आहे। छो आत्मा जेसि ताईं हिन दुनिया में आहे न तेसि ताईं आत्मा में आत्मा जो जेको मन आहे न उहो तो सोचंदो ई रहंदो, जंहिंजो जो कमु आहे। हाणे जेसि ताईं शरीर में आत्मा आहे त हुनजी दिल जी धड़कन हलंदी आहे। चवंदा न दिल जी धड़कन बंदि थी वई त मरी वियो, आत्मा निकिरी वई। त उहे आत्मा जेसि ताईं हिन शरीर में आहे तेसि ताईं आत्मा जो मन ज़रूर सोचंदो ई सही। तव्हां सोचो मुंहिंजो मन कुझु सोचे ई न, इहो थी ई न सघंदो। पर तव्हां मन खे चईंदा थोरो समय तूं न सोच कुझु बि, त इहे बि तव्हां हुनखे सोच ॾिनी न, थोरो समय उहो शांति थींदो, वरी सोचणु शुरू करे छॾंदो। जे दिल जी धड़कन हलंदी रहंदी आहे न, रुकदी थोरी आहे। सांसियूं हलंदी रहंदी आहिनि, जॾहिं सांस बंदि थी वेंदी त आत्मा निकिरी वेंदी। ईअं आत्मा जो मन बि ईअं ई आहे, हुन वीचार कंदो रहंदो आहे, कंदो रहंदो आहे, कंदो रहंदो आहे। त असांखे हुनखे सिखाइणो आहे कि सुठा वीचार कीअं करणा आहिनि। हर हिकु अगरि मन में कोई बि उथल पाथल, जॾहिं बि असांजे मन में शो शब्द जो वीचार आयो या शो थियो, हिंदी में चईंदा न क्यों किया, क्यों क्यों सिंधी में शो। त ॾिसो अगरि असां ये शो शब्द शुरू कंदा आहियूं न त असांजे मन में वीचार हिकु सेकेंड में ॾाढा वीचार अची वेंदा। हिकु सेकेंड नोट कजो, हिकु मिंट त दूर बाबा चए थो हिकु सेकेंड में तव्हां शो चयो ऐं शो खां पोइ वीचारनि जी लाइन क्यू शुरू थी वेंदी, मतिलबु लाइन लॻी वेंदी। ईअं शो कई, हाणे छा थींदो, कॾहिं कई, कंहिंसां गॾु कई, हाणे ठीकु कीअं थींदो, कॾहिं थींदो, फलाणो फलाणो, अलाए छा छा स्टोरी ठही वेंदी आहे।
जेका भी नाटक मूवी जी स्टोरी यानी कि ठाहिण में देर सही थोड़ी लगती। रोज असांजो मन अलाए कहिड़ी कहिड़ी स्टोरी ठाहींदो आहे, अलाए कहिड़ी कहिड़ी स्टोरी ठाहे करे बुद्धि सां गॾु घुमंदो रहंदो आहे। त ये अगर तव्हां पंहिंजे मन बुद्धि खे ॾिसंदा त रोज मन कोई न कोई नई स्टोरी ठाहींदो आहे, तो बुद्धि ऐं मन रोज ईअं ई खेता रहंदी फालतू ॻाल्हियुनि। मन सोचते रहेगा तो बुद्धि में नजर साथ ॾींदी, पोइ ॿई घुमंदा रहंदा आहिनि हेॾे होॾे। कॾहिं पुठियां पास्ट में वेंदा, कॾहिं फ्यूचर में वेंदा, कॾहिं कंहिं वटि वेंदा, कॾहिं छा कंदा। पर सॼो ॾींहुं त असां घुमूं ई था, शरीर सां कमु थिए ई नथो। आत्मा जो मन बुद्धि सॼो ॾींहुं घुमे थो, अलाए कहिड़ी कहिड़ी स्टोरी ठाहे करे अलाए काॾे काॾे घुमे थो। तो शरीर सां त कमु थियो ई न। तो शरीर खे 3 टाइम भोजन बि था ॾिसो था, हाणे ॾाढी देर थी वई हलो शरीर खे रोटी खाराइनि, पर तव्हां आत्मा शरीर सां त कुझु कमु कई न। आत्मा जी शक्ति त मन ऐं बुद्धि ॿई हेॾे होॾे घुमी फिरी करे ख़तमु करे छॾी। हाणे थकिजी पियो, पोइ थकंदव त चईंदा हाणे मां थकिजी पई आहियां, तुम थोड़ी देर रोटी खाई सुम्ही था पओ। तो शरीर में जो खाधो आहे उहो त पचियो ई न, पोइ ॿियो खाईंदव तॾहिं त बीमारी थी थियनि। अगरि असां हिन ॻाल्हि खे सम्झंदासीं त आपे असां मन ऐं बुद्धि सां हेॾे होॾे न घुमी करे स्थित ते वीचार करे करे पंहिंजे शरीर खे बि हलाईंदा रहो। अगरि तव्हां शरीर खे भोजन ॾियो था त पंहिंजे शरीर खे बि हलाईंदा रहो। अगरि तव्हां सॼो ॾींहुं कमु न कयो आहे त बि तव्हांखे लॻे थो हाणे मां थकिजी पई आहियां, त सम्झी वठो कि मां शरीर सां त कुझु कयो ई न, त मां थकिजी कीअं पियो। ये मुंहिंजो मन बुद्धि फालतू ॻाल्हियूं सोचे सोचे आत्मा जी शक्ति ख़तम थी वई। शरीर में त भोजन आहे, शरीर जो भोजन त जॾहिं टाइम पचंदो चलो ठीकु आहे, त उन हिसाब सां ई भोजन ॾियो शरीर खे, पोइ तव्हांजी बीमारी बि न थींदी। ऐं पंहिंजे मन बुद्धि खे कंट्रोल करे हलो, हेॾे होॾे ज्यादा घुमण न ॾियो। घड़ी घड़ी ॾिसो मुंहिंजो मन बुद्धि काॾे थो घुमे, कहिड़ी ॻाल्हियुनि जे बारे में वीचार थो करे, ऐं हुनजी वीचार करणु ठीकु आहे या न आहे। असां खुदि खे शरीर सम्झी वेठा आहियूं न, त शरीर ते ई ध्यानु ॾींदा आहियूं। लेकिन जो माण्हू चईंदा न असांखे पंहिंजे लाइ टाइम न आहे, पंहिंजे लाइ त तव्हां खुदि खे सनानु आदि करायो था शरीर खे, माण्हू पंहिंजे लाइ सम्झंदो आहे, शरीर जे लाइ सम्झंदो आहे। माण्हू चईंदा तव्हां खुदि जे शरीर खे त सनानु आदि करायो था, कपिड़ा पारायो था, रोटी खारायो था, पर शरीर जे लाइ त सभु कुझु करो था, वो कंहिंजे पंहिंजे लाइ टाइम न आहे। ये जेको असां चऊं था असांखे पंहिंजे लाइ टाइम न आहे, ये कंहिं थी चए, ये आत्मा थी चए। आत्मा थी चए मूंखे पंहिंजे मन बुद्धि खे संस्कारनि खे ठीकु करण लाइ समय न, मूंखे पंहिंजे शरीर जी कर्मेंद्रियूं जो ठीकु रीति हलनि उहो समय न आहे। सॼो ॾींहुं मां ॿियनि आत्माउनि जे बारे में सोचदी थी रहां, ॿियनि आत्माउनि जो जीवन ई ठाहींदी थी रहां, त इहा असांजी आत्मा थी ईंदी आहे। त हाणे असांखे ख़ुदि जे लाइ बि टाइम ॾियणो, असां जाचो चेक करो असांजो मन बुद्धि संस्कार कीअं आहे, असांजी हर कर्मेंद्री ठीक रीति कम करे थी। हीअं न ॾिसो सूर थिए थो या ईअं, हर कर्मेंद्री ठीक रीति हले थी, मतलब अख काॾे हेॾी होॾी फालतू ॻाल्हियूं त नथी ॾिसे, कन फालतू ॻाल्हियूं त नथा ॿुधनि, मुख कुझु फालतू त नथो ॻाल्हाए। इन रीति पंहिंजे कर्मेंद्रियनि खे चेक करणो, जाॾे न वञिणो आहे होॾे पेर वधनि त नथा, कॾहिं कॾहिं थींदो काॾे वञिणो न हूंदा तेन असां छा करे पेर ई तपी विया हेॾे हल हल हल,
वञणो न हुयो, पर पेर जबरदस्ती वठी था वञनि। त इहा असांखे हिन रीति पंहिंजे लाइ समय कढणो। जॾहिं असां पंहिंजे मन बुद्धि संस्कार ऐं स्थूल कर्मेंद्रियनि खे ठीक रीति हलाइण सिखी वियासीं त तव्हां ॿियनि आत्माउनि खे बि ठीक रीति हलाए सघंदव, उन्हनि जे जीवन खे बि सुठी रीति ठाहे सघंदव। अॼु माण्हू ख़ुदि खे नथो ठाहे, ॿियनि खे ठाहिण में बिज़ी थी वियो, ख़ुदि जे मन बुद्धि संस्कारनि खे नथो ॾिसे। अॼु ॾिसो ॿार आहे, ॿार घर में ई रहंदो आहे, त घर जो जेको वायुमंडल हूंदो ॿार जी आत्मा जे में बि त उहे ई वाइब्रेशन वेंदा। अॼु माण्हू चवंदा आहिनि असांजा ॿार सॼो ॾींहुं टीवी ॾिसंदा आहिनि, सॼो ॾींहुं फोन ते खेॾनि था। त पहिरियों तव्हां ॾिसो तव्हां छा था करो, तव्हां सॼो ॾींहुं फोन ते वेठा आहियो न वेठा। अॼु माउ पीउ खे ॿारनि जे लाइ टाइम ई न आहे, उहे टीवियुनि ते फोननि ते बिज़ी आहिनि, त ॿार बि छा करनि। राति थींदी त सभु माण्हू टीवी ॾिसनि, त ॿार बि वेही रहंदो, ॾिसी ॾिसी हुनजी बि आदत थी वेंदी। त असांखे ॿियनि खे न टोकणो, पहिरियों ख़ुदि खे ॾिसणो। ठीकु आहे, अहिड़े समय में टीवी ॾिसो जॾहिं ॿार न हुजनि, ॿारनि जे समय हुननि सां ई खेॾो, खाओ पीओ, मस्ती रहो, मस्त रहो। सत्संग में बि टीवी वारे थोरी हूंदा, सभु हिक ॿिए सां मिली जुली करे खेॾंदा। चलो ठीकु आहे, ॿिया ॿार न आहिनि, तव्हां ई ॿार ठही वञो, तव्हां ई पंहिंजी सोच के ॿारनि जी सोच अनुसार हुननि सां खेॾो, ॻाल्हियूं करो, नई नई चीज सिखायो। आपे घर में टीवी आदि ॾिसण जो कंहिंखे टाइम न हूंदो, फोन आदि ॾिसण जो टाइम न हूंदो। थोरो सो बि कुझु थींदो त ख़ुदि थकल हूंदा, ख़ुदि बिज़ी हूंदा, त ॿारनि खे चवंदा तूं टीवी ॾिस, गेम खेल, हुनजी आदत पइजी वेंदी, पोइ हुननि खे मारदा, फ़ाइदो छा। ख़ुदि ई सिखायो था, ख़ुदि ई मारो था। इन करे थोड़ी थोड़ी ॻाल्हियुनि सां अगरि पंहिंजे जीवन में सम्झी वेंदासीं न, त असांजे जीवन में आपे सुख शांति अची वेंदो। असांजा ॿार कॾहिं बिगड़दा ई न, बिगाड़ण वारा असां आहियूं, पोइ असां ई बिगाड़े करे पोइ असां मारूं था, कोई सेंस न आहे न। छा मीठी मीठी सिकी लॻे ॿारनि सुठी। माता बाप दादा जो याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता बाप दादा खे याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आहे। श्रेष्ठ संस्कारनि जे आधार ते भविष्य संसार ठाहिण वारा धारणा स्वरूप। बाबा चए थो हाणे श्रेष्ठ संस्कारनि सां ई भविष्य संसार ठाहिणो। जेतिरा असां पंहिंजा संस्कारनि खे सुधारंदासीं न, ओतिरो असांजो भविष्य ठीक थी वेंदो। त अॼु खां ॿारनि खे या ॿिए कंहिंखे सुधारण खां पहिरियों ख़ुदि खे सुधारजो। ख़ुदि जी सोच बोल कर्मनि खे संस्कार स्वभाव खे सुधारंदव न, त बाक़ी माण्हू आपे ई सुधरी वेंदा। बाबा चए थो सतयुग में हिकु राज हिकु धर्म हूंदो। त हाणे उहो संस्कार भरण आहे, हाणे असांजी आत्मा जो राज्य असांजे मन बुद्धि संस्कार ऐं हिकु इन कर्मेंद्रियनि जे मथां हुजणो खपे। असांखे ॿियनि जे मथां राज्य न करणो आहे। हाणे हिकु राज मतिलबु आत्मा जो ई राज्य हुजे, मन बुद्धि संस्कार ऐं कर्मेंद्रियनि जे मथां। पंहिंजे बाबा चए थो हिकु ई धर्म पवित्रता। आत्मा जो मन बुद्धि संस्कार ऐं स्थूल कर्मेंद्रियो सब पवित्र हुजणी खपनि। कोई भी बुरो विचार, बुरो बोल, बुरो कर्म, बुरी सोच, बुरो संस्कार असांमें न हुजणो खपे। बाबा चए थो असांजे स्वप्न संकल्प में भी बुराई न हुजे, अपवित्रता न हुजे, विकारी संकल्प न हुजे। असांखे विकार बुराइयूं आसुरी स्वभाव संस्कारनि जी
अविद्या थींदी, मतलब थींदो छा आहे क्रोध मूंखे त पतो ई न, मां त ॾाढो शांती सां रहंदी आहियां, सभिनि खे शांती सां संभालंदी आहियां। घृणा, नफ़रत, काम, क्रोध, लोभ, नफ़रत, घृणा वग़ैरह छा थींदो मूंखे पतो ई न, अहिड़ी अविद्या थी वई। इन जो कीअं थींदी आहे? परमात्मा शक्ति। जेतिरो तव्हां खुद खे आत्मा समझी करे परमात्मा खे यादि कंदो न त हुनजी शक्ति सां ई तव्हां हिन विकार बुराई सां मुक्त थी सघंदा, हिननि जी अविद्या थी वेंदी तव्हांखे। स्लोगन आहे दृढ़ता जी शक्ति सां कड़े संस्कारनि खे बि मोम जी तरह पिघलाए छॾियो। असांजे मन में दृढ़ संकल्प हुजणो खपे। अगर असां दृढ़ संकल्प कंदासीं न कि अॼु खां मूंखे अहिड़ा बुरा वीचार न सोचणा आहिनि, क्रोध न करणो आहे, कंहिंसां ईर्ष्या न करणी आहे, कंहिंसां नफ़रत न करणी आहे, भले कहिड़ो बि माण्हू हुजे, तव्हांखे केतिरो बि बुरो कयो हुजे, लेकिन मूंखे त कंहिंसां बि नफ़रत, क्रोध, घृणा ये न करणो, मतलब न करणो। इनमें दृढ़ता लाइणी। माण्हू व्रत रखंदो, असां त सॼो ॾींहुं पाणी न पीअंदासीं, मतलब न पीअंदासीं, पाणी जे बारे में सोचदासीं बि न, निंड में भी न ईंदो कि हाँ मां पाणी पीयां न। उहो व्रत रखण सां छा फ़ाइदो? हुन सां थोड़ी कंहिंजी आयु वॾी थींदी। इहो व्रत रखो न कि असां अॼु खां क्रोध न कंदासीं, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, नफ़रत, घृणा, पुरानी दुख जी ॻाल्हियूं अॼु खां न सोचदा, मतलब न सोचदा। ये रोज रोज हिकु पंहिंजे अंदर कमी कमजोरी जाचो, हुनजो व्रत रखो न, संकल्प हो स्वप्न में भी असांखे दुख न थिए। अहिड़ा व्रत रखो त तव्हांजो आयु वधी थींदी। छोजी अहिड़ो व्रत रखंदव न त तव्हांजी आत्मा शुद्ध थी वेंदी। आत्मा शुद्ध थींदी न त आत्मा पंहिंजे शरीर खे बि सुठी रीति हलाए सघंदी आहे। शरीर खे सिर्फ रोटी सां नथो हले, शरीर खे माण्हू सुठो भलो खाए थो त बि बीमार छो थो थिए? छोकी आत्मा बुरा कर्म करे थी त हुनजो पाप त भोगणो पवंदो न। जेका बीमारियूं थियनि थियूं इहे बि कर्म भोग आहे न। आत्मा कंहिंजे लाइ बुरो सोचे थी, ॻाल्हाए थी, करे थी त हुनजो भुगतान हुनखे बीमारी सां बि भोगणो पवंदो। इन करे हिकु बार तव्हांजी आत्मा शुद्ध थी वई न त तव्हांजी आयु आप ई वधजी वेंदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।